भारत की आबी जारियत जारी है। रावी ऐं सतलज दरियान में पानी छोड़ कयो वियो आहे। दरियान में पानी वधण सबब बोर जो ख़दशो पैदा थी वियो आहे, जॾहिं त भारत खां ईंदड़ बोर जो पानी शकरगढ़ जे सरहदी ॻोठनि में दाख़िल थी चुको आहे। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल बि पाणी हेठि अची वियो आहे। 300 खां वधीक माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। बोर जो पानी ईंदड़ 48 कलाकनि दौरान शादरा लाहौर पहुचंदो। रावी दरिया ऐं नदी नालनि में बोर जो ख़दशो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। भारत जी आबी जारियत जारी आहे। रावी ऐं सतलज दरियान में पानी छोड़ कयो वियो आहे। दरियान में पानी वधण सबब बोर जो ख़दशो आहे। भारत खां ईंदड़ बोर जो पानी शकरगढ़ जे सरहदी ॻोठनि में दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अची वियो। 300 खां वधीक माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो आहे। बोर जो पानी ईंदड़ 48 कलाकनि दौरान शादरा लाहौर पहुचंदो। रावी दरिया ऐं नदी नालनि में बोर जो ख़दशो आहे।